भरिया सिटी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे ॻोठ हाजी याकूब तुनियो में क़ाइम थियल स्कूल में उस्तादनि समेत लोअर स्टाफ मुक़रर न थी सघियो। स्कूल में साइंस टीचर, ड्राइंग टीचर, लैब असिस्टेंट, माली, चौकीदार, पटे वालो समेत केतिरियूं ई पोस्टूं ख़ाली पियल आहिनि, जंहिं सबबि ॿारनि जी तइलीम तबाह हाल बणियल आहे। जॾहिं त ॻोठाणनि ऐं स्कूली शागिर्दनि स्कूल जे मुख्य गेट आॾो सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भरिया सिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। एक पासे सिंध हुकूमत जी दावा आहे त तालीम में तमाम घणा सुधारा आंदा विया आहिनि, तालीम हर ॿार जो हक़ आहे, त ॿिए पासे वरी भरिया सिटी जे 5000 खां वधीक आबादी रखंदड़ ॻोठ हाजी याकूब तुनियो में गवर्नमेंट हाई स्कूल, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ऐं गवर्नमेंट गर्ल्स स्कूल में तालीम पढ़ाईंदड़ 800 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दनि लाइ हेड मास्टर समेत 9 उस्ताद मुक़रर थियल आहिनि। स्कूल में उस्तादनि जी खोट समेत लोअर स्टाफ, चौकीदार, पटेवालो, माली समेत स्वीपर जो को बि अमलो मुक़रर थियल न आहे। गर्ल्स स्कूल में 200 खां वधीक शागिर्दाणियुनि लाइ का बि लेडी टीचर मुक़रर थियल न आहे, जंहिं सबबि नियाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हिन स्कूल खे 1971 में मिडल स्कूल जो दर्जो मिलियो, जॾहिं त 1988 में हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। हिन स्कूल में अञा ताईं साइंस टीचर, ड्राइंग टीचर, पीटी उस्ताद समेत लैब असिस्टेंट जी जायूं ख़ाली पियल आहिनि, जॾहिं त लोअर स्टाफ जी जायूं पिणु ख़ाली पियल आहिनि। इन सिलसिले में हितां जे ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो चवणु हुयो त असांजे ॻोठ में स्कूल जेको 1977 खां अॻु जो आहे, जेको माना हिकिड़ो प्राइवेट जॻह मिलंदो हुयो। 1971 में असांखे इहा बिल्डिंग मिली आहे स्कूल जी, जेको प्राइमरी जी ऐं मिडिल बॉयज़ स्कूल जी बिल्डिंग 1971 में मिली आहे। उन खां 1988 में असां वटि हाई स्कूल थियो आहे। काफ़ी एजुकेटेड हिते आहे, एजुकेशन 100% लिटरेसी रेट आहे असां वटि। पर हिते बदकिस्मती हींअर इहा आहे त असां वटि टीचर जी खोट आहे, सॼे स्टाफ जी खोट आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हीअ हाई स्कूल आहे जंहिंमें सिर्फ़ु 4 टीचर आहिनि। 250 जिते ॿार एनरोल आहिनि उते 4 टीचर छा था पढ़ाए सघनि। ऐं उन खां पोइ पटे वालो स्वीपर बि कोन्हे स्कूल में, पटे वालो, चौकीदार, माली केरु बि कोन्हे को। हीअ असां वटि हिकिड़ो साईं हेडमास्टर साहिबु आयो आहे, जंहिं थोरी महिनतूं वरितियूं आहिनि हीअं हिन वक़्तु, जेको ही तव्हां ॾिसो था सूंहं वग़ैरह लॻी पई आहे ॻोठाणनि जे ताउन सां, उन स्कूल खे एतिरो रखियो आहे। भई असांजी गुज़ारिश इहा आहे अलाह क़ौम खे महिरबानी करे स्टाफ ॾियो, न त ही ॿारड़ा वीचारा जेके आहिनि से छा तइलीम हासिलु करे सघंदा। ऐं अॼुकल्ह में ही गवर्नमेंट स्कूल जेके आहिनि से ग़रीब मिसकिन ऐं पुरत माण्हुनि जे लाइ आहिनि, जेके अफोर्ड करे सघंदा उहे हलिया था वञनि प्राइवेट स्कूलनि में। मुंहिंजो नालो साकिब हुसैन आहे। असां पाण हिते ई पढ़िया हुआसीं। असांजो जेको आहे न, असांजे दौर में ही स्कूल बाक़ाइदे माशाल्लाह सां बहितरीनु हूंदो हुयो। हाणे जॾहिं असां अचूं था ॾिसूं था त थोरो अफ़सोस थिए थो। पहिरीं ॻाल्हि त शागिर्द माशाल्लाह सां जाम आहिनि, पर शागिर्दनि जी अञा क्वांटिटी खपे, छो त घणा माण्हू जेके आहिनि प्राइवेट सेक्टर ते जेके आहिनि हलिया विया आहिनि। ऐं असां वटि जेके आहिनि, जेके शागिर्द एडमिट थियल आहिनि, उन्हनि जे हिसाब सां जेके टीचर्स आहिनि उहे घटि था पवनि, जिते रेशो नथो मिली सघे। असांजी रिक्वेस्ट इहा ई आहे त जेके असांखे टीचर्स ॾिना वञनि। एंड असांजी ॿी जेका रिक्वेस्ट आहे उहा लोअर स्टाफ जी आहे, त लोअर स्टाफ असांखे ॾिनो वञे त जीअं असां जेको आहे न टीचर्स उहो कमु न कनि, न ई शागिर्द उहो कमु कनि, छो त ॿिन्ही जो उहो कमु न आहे। लोअर स्टाफ मिली वेंदो त असांखे जेको आहे सहूलियत थी पवंदी, असां स्कूल खे सुठे तरीक़े सां सुधारे सघंदासीं। एंड असांखे टीचर्स बि ज़्यादा खपनि, ऐं टीचर्स अहिड़ा माशाल्लाह सां हुजनि, क्वालिफाइड हुजनि, जेके असांखे जेको आहे न नेक्स्ट जनरेशन खे फ्यूचर सां जेको आहे न इंट्रोड्यूस कराए सघनि। त असांजी रिक्वेस्ट इहा आहे त टीचर्स असांखे ॾिना वञनि ऐं लोअर स्टाफ असांखे मिली वञे, त जीअं जेके असांजे स्कूल जे अंदरि तक़रीबन 3 या 4 ॻोठ अचनि था, जंहिंजा ॿार जेके आहिनि हिन स्कूल में पढ़नि था। सिर्फ़ु हीउ अकेलो ॻोठ न आहे, असांजे आसपास जा जेके ॻोठ आहिनि उतां बि शागिर्द अचनि, छो त उते इहा फैसिलिटी अवेलेबल न आहे स्कूल जी। गवर्नमेंट हाई स्कूल ऑफिस में याकूब तुनिया आहे, उन सां गॾु प्राइमरी स्कूल ऑफिस में याकूब तुनिया आहे। टीचर्स जी तमामु घणी खोटी आहे। असां बि हिन ई स्कूल खां पढ़ी वियासीं, हिन ई स्कूल में पढ़ियासीं, जिथे अॼु उते उस्ताद बि हुया, हर शइ हुई। अॼु उते उस्ताद न आहिनि। हींअर दुनिया अलाए किथे जो किथे वञी पहुती आहे, सॼो डिजिटल दौर थी वियो आहे। हर शइ ते असांजो स्कूल उहो ई पोइ आहे, उहो ई हूंदा ई दौर में पिया था गुज़ारियूं। टीचर्स न आहिनि, लोअर स्टाफ न आहे। स्कूल ऑफिस में याकूब तुनिया में, जंहिंमें असां 250 शागिर्द अचूं था, कुल ॿ उस्ताद आहिनि। त साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूंहं, पन ॿोड़े पातार में पाण तारी तूं, जेकॾहिं अची मूं मेड़े मालना, जेके मंझि जान सो तारी तगी, तुंहिंजी लुत्फ़ चए लतीफ़ चए तो। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई, न कॾहिं न कंहिंसां नफ़रत हुई। मोहम्मद जी नज़र में हर बशर लाइ इज़त हुई। अकर वांगुरु वसाए जंहिं मींहुं पंहिंजी मुहूरत जो, बिना कंहिं फ़र्क़ ते पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। हिकु उस्ताद खे हर क्लास में 5-6 पीरियड ॾिना था वञनि। इन जे करे असां घुर्ज कंदासीं त असांखे उस्ताद खपनि। हिन स्कूल में टीचरनि जी एॾी कमी आहे, टीचर असांखे सुठो हिकिड़ो मिली वञे। हिकिड़ा अचनि था, नवां टीचर अचनि था, 2 ॾींहं पढ़ाए था वञनि, बदिली कराए हलिया था वञनि। असांजी
इहा गुज़ारिश आहे त असांखे सुठो टीचर मिली वञे जेको असांखे पढ़ाए ऐं उन सां गॾोगॾु असांजे स्कूल में न पटियाल आहिनि 150 ॿार मूं वटि रोज़ु अचनि था। प्राइमरीअ जा 200 ॿार आहिनि। प्राइमरीअ सां वॾे में वॾो नाक आहे। जॾहिं 95 में 7-8 टीचर हूंदा, हाणे कुल उते 2 टीचर आहिनि। 2 टीचर 200 ॿारनि खे पढ़ाइनि कीअं? मूं वटि कुल 8 टीचर आहिनि। 8 टीचर उहे जेके बि 150 ॿार, हाणे त वॾे में वॾो ज़ुल्म अञा इहो आहे त गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल आहे त असां वटि उते का बि टीचर कान्हे का। 200 नियाणियूं आहिनि हिन ॻोठ जूं उते दाख़िल। 200 नियाणियुनि लाइ घटि में घटि 6 टीचर 8 टीचर हुजणु खपनि, पर उते कान्हे का। स्कूल माना बंदि पियो आहे। हीअ असांजो निमाणो अर्ज़ु आहे सॼी इंतिज़ामिया खे त महिरबानी करे गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल लाइ बि कुझु न कुझु कयो वञे। हिते ई असांजो लोअर स्टाफ जा उस्तादनि जी खोट आहे, उहा पूरी करे ॾिनी वञे। वज़ीर आला सिंध सूबाई वज़ीर तालीम खाते जे सेक्रेटरी समेत ॿियनि वसवारनि खां इहो मुतालबो कंदे घुर कई आहे त हिननि जे ॻोठ में क़ाइमु थियल स्कूल खे फौरी तौरु उस्तादनि जी खोट खे पूरो कयो वञे, जीअं शागिर्दनि ऐं शागिर्दाननि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, बिरिया सिटी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।